फरीदाबाद में खबर ईंदा हलूं त फरीदाबाद रोड ते काज़ी आरिफ थाने जी हद में 4 ॾींहं अॻु फुर वाक़िए खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, फुर थियल सामान वापस न थियण ऐं जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ बदअमनी ऐं फुर जा जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ बहिराण सोशल फोरम जी अॻुवाणनि मेयर अली डेरो, जावेद अली डेरो, अली अकबर डेरो, फकीर रोस्तम चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज करे फुरूं दाड़ा बंद करियो जा जोरदार नारेबाजी कई वई। इन्हनि चयो त फरीदाबाद में वापारी आफ्ताब डेरो का फुर थियल मोटरसाइकिल रोक रक़म 22,000 ॿियो कीमती सामान वापस थी न आहे सघियो। फरीदाबाद काज़ी आरिफ रोड ते बदअमनी जे करे वापारी दुकानदार कारोबारी माण्हू सख्त परेशान आहिनि, कारोबार करे नथा सघनि, चोरियूं फुरूं रोज़ जो मेमूल बणियल आहिनि। हिननि चयो त बदअमनी ते कंट्रोल करे फुर थियल मोटरसाइकिल रोक रक़म ऐं ॿियो सामान वापस कराए ॾिनो वञे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू अब्दुल खालिक पीरजादो, DSP मेयर वहीद बेग लाड़क खां मुतालबो कयो त फरीदाबाद रोड ते बदअमनी जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।